सिंधी सना पकोड़ा ठाहे रहिया आहियूं। काफ़ी पॉपुलर रेसिपी आहे सिंधी कम्युनिटी जी। वीडियो एंड ताईं ॾिसिजो ऐं चैनल खे बि ज़रूर सां सब्सक्राइब कजो। अॼु नेशनल सिंधी लैंग्वेज डे आहे 10 अप्रैल। इन करे असां सिंधी लैंग्वेज में रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं। मैं निकिता आहूजा स्वागत करती हूँ आप सभी का मेरे चैनल में। तो चलिए शुरू करते हैं। सिंधी सना पकोड़ा ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों असां हिते बसण खयो आहे, सावा मिर्च, साओ मसालो। इन सारी इंग्रेडिएंट्स जी मेजरमेंट्स तव्हां डिस्क्रिप्शन बॉक्स में चेक करे सघो था। बेसन, स्वाद अनुसार लूण, रेड चिली पाउडर यानी कि ॻाढ़ा मिर्च। हिन खां पोइ हिन में विझंदासीं पकोड़नि जी सोडा ऐं थोरी सी हींग सां एसिडिटी जी तकलीफ़ न थींदी आहे। ज़ीरो। हाणे हिन सभिनी शयुनि खे सुठी तरह मिलाए छॾिणो आहे। थोरो थोरो करे पाणी ऐड कंदासीं। पाणी तव्हां हिकु महिल ऐड न कंदव। एंड असांखे ॻाढ़ी पेस्ट रेडी करणी आहे, यानी कि थिक पेस्ट रेडी करणी आहे। अगरि तव्हांजी पेस्ट जेकी आहे थोरी वॉटरी थी वञे पाणी वधीक जे करे, त तव्हां बेसण विझी हिनखे एडजस्ट करे सघंदा आहियो। हाणे कढ़ाई में तेल चाढ़े छॾियो आहे। असां पकोड़ा तरींदासीं। पहिरियों असां हिननि खे हाफ फ्राए करण वारा आहियूं। त तव्हां हीअं वॾा वॾा पीसिस खणी करे इनखे तेल में विझी छॾिजो ऐं जॾहिं हिननि जो कलर चेंज थो थिए, यानी थोरो सो गोल्डन ब्राउन थो थिए, तंहिं टाइम ते हिननि खे ॿाहिरि कढी छॾिणो आहे। पकोड़ा सिंधी कम्युनिटी जा जाम ई पॉपुलर रेसिपी आहे। इवनिंग में लॻभॻि जाम माण्हू इहे ठाहे करे खाईंदा आहिनि। त मां सॼी बैच सां सेम प्रोसेस फॉलो करण वारी आहियां। जॾहिं ही पकोड़ा पार्शली फ्राए थी चुका आहिनि, उन टाइम ते असां हिननि खे डिवाइड करे छॾींदासीं 2 पार्ट्स में। तंहिंजे करे हिननि खे सना पकोड़ा चयो वेंदो आहे। हाणे असां हिननि खे सेकेंड टाइम फ्राए कंदासीं। 1 मिंट लाइ ई फ्राए कंदासीं, न त हिननि जो कलर जेको आहे उहो डार्क थी वेंदो ऐं तव्हांखे ॾिसण में बि मज़ो न ईंदो। त बसि हाणे असां हिननि खे कढ़ाई मां ॿाहिरि कढी छॾींदासीं। चाहियो त टिशू पेपर ते हिन खे कढी सघंदा आहियो। हे सिंधी सना पकोड़ा ठही करे रेडी आहिनि। हिन खे ग्रीन चटनी या सॉस सां खाई सघंदा आहियो। पसंदि अचेव थी वीडियो त ज़रूर सां लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कयो ऐं सिंधी कम्युनिटी खे अञा अॻियां वधाइण जो हमेशह प्रयास कयो। सुभाणे दाल पकवान डे आहे। दाल पकवान भी मुझे चैनल ते मौजूद आहे। सारे ही सोशल मीडिया अकाउंट्स पर हमें फॉलो करें। इंस्टाग्राम निकिता कुकबुक, फेसबुक, यूट्यूब एंड ट्विटर निकिता आहूजा। दिस इज मी निकिता signing off. Until next time, bye bye, take care, have a nice day and stay healthy, stay home.